कुल मरीज 2,26,770 थिया। 6,348 मौत, 1,09,461 थिया रिकवर। तमिलनाडु जे मदुराई में सैलून मालिक मोहनदास जी धीअ खे मिलियो UN गुडविल एम्बेसडर थियण जो मिलियो सन्मान। UPSC जो शुरुआती इम्तिहान 4 अक्टूबर खां शुरू। इंस्टाग्राम जी कमाणीअ में विराट कोहली 6 नंबर ते। नंढे रण में 1.5 इंच बरसात सां लूण जे उद्योगन खे नुक़सान जी संभावना वधी। कच्छ जे 2,72,425 कार्ड धारकन खे मिलंदो 15 मई ते मुफ्त में राशन। कच्छ में 3 नयुनि एम्बुलेंस सेवा स्टेशन शुरू थींदियूं। वसीम अकरम चयो, फैंस जे बिना T20 वर्ल्ड कप जो आयोजन न करण घुर्जे। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जो थियो कराची अस्पताल में निधन। रोनाल्डो 1 बिलियन कमाणी कंदड़ वर्ल्ड जो पहिरियों फुटबॉलर बणियो। जर्मनी में इवेंट्स थिया रद्द त थिया 1-to-1 संगीत कॉन्सर्ट्स शुरू। गुजरात में शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुड़ासमा कई स्कूल जे संचालकन सां ऑनलाइन ते मीटिंग। चयाई स्कूल चालू करण लाइ काई तकड़ कोन कई वेंदी। पहिरियों ॿारनि जे बारे में वीचार करणो पवंदो। अॼु खां कच्छ में प्राइवेट बसूं हलाइण लाइ सरकारी नियम लागू करे ॾिनी वई परवानगी। फिल्म फुकरे फैम मनजोत सिंह खे आई दोस्त बॉबी पिन्ने जी याद। कोरोना वायरस सां थी हुई फिल्म मेकर जी मौत। निसर्ग तूफान पनवेल जे फार्म हाउस में फैलजी गंदगी। गर्लफ्रेंड लूलिया सां गॾु बुआरी पाईंदे नज़र आयो सलमान खान। जय झूलेलाल, मां पायल मेघाणी तव्हां खे ॿुधायां थी पहाका। पहाको नंबर 52, जिनजी यादगिरी तिखी से सदाईं दुखी। इंसान जी ज़िंदगीअ में घणियूं ई दुख भरी घटनाऊं थियनि थियूं। केतिराई अणवणंदड़ वाक़िया थियनि था। जेकॾहिं असीं उन्हनि खे हमेशा यादि रखंदासीं त दुखी थींदासीं। इन करे इन्हनि खे विसारे अॻिते वधण में ई भलाई आहे। पहाको नंबर 53, कारो कोयलो अछो न थिए तोड़े तोपे खीर में। कंहिं सॼण माण्हूअ सां गॾु बीहण सां को दुष्ट माण्हू सॼण कोन थी वेंदो आहे। बुरो माण्हू पंहिंजी ख़राब हालत ऐं कुदा कम कीअं न छॾींदो आहे। पहाको नंबर 54, इल्लत वञे आदत न वञे। दवा करण सां बीमारीअ खां छुटकारो पाए सघिजे थो, पर आदत छुटण ॾुखी ॻाल्हि आहे। माण्हू आदत खां मजबूर हूंदा आहिनि। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते सलाम सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।